पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध ख़िलाफ़ इस्लामकोट में बि टैक्सी ड्राइवर्स मिठी डामींदड़ रोड बंदि करे एहतजाज कयो आहे। वीडियो लिंक ते मौजूद है फ़कीर बशीर अहमद। जी फ़कीर बशीर अहमद। जी बिल्कुल, वफ़ाक़ी हुकूमत पारां हिकु हफ़्ते में पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में फ़ी लीटर ते 60 रुपयनि जी वाध खां पोइ इस्लामकोट जा शहरी जेके आहिनि उहे अॼु एहतजाज ते वेठल आहिनि। तव्हांखे ॿुधायां थी, टैक्सी ड्राइवर तोड़े इस्लामकोट जा ॿिया शहरी आहिनि जेके रेंजर्स चेक पोस्ट मिठी ॾांहुं वेंदड़ जेका मेन रोड आहे उहो बंदि करे वेठल आहिनि। इहो रोड बंदि थियण खां पोइ सवें जेके गाॾियूं आहिनि उहे बीह वियूं आहिनि। तोड़े जो हैवी ट्रालर आहिनि जेके थरकोल ॾांहुं वेंदड़ ही सी पैक जो रोड आहे उहो ब्लॉक कयो वियो आहे। जेके हिते हिन एहतजाज में जेके महांगाई मुतासिर आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तूं कहिड़ो मुतालबो कंदा? हुकूमत का इहो मुतालबो आहे त डीज़ल पेट्रोल जा रेट घटाया वञनि। असां टैक्सी वारनि सां ज़ुल्म आहे सरासरी। असां पंहिंजी मज़ूरी कोन था करे सघूं। असांखे केरु भाड़े वारो भाड़ो वधीक ॾियण लाइ तयारु कोन्हे। उन लाइ पर ज़ोर अपील कयूं था हुकूमत सां त असांखे महिरबानी करे पोइ असांजो हीलो वसीलो कयो वञे तीअं त असां रोज़गार करे सघूं। असां गरीब माण्हू असां ज़ुल्म आहे। पेट्रोल वञी 250 रुपया लीटर थियो आहे। असीं गरीब माण्हू 10 ॾींहं खां असांजा बच्चा बुखिया आहिनि। 4000 रुपया माण्हू अटो थी वियो आहे। 200 रुपया माण्हू गुआर लॻो पियो आहे। असीं किथां गरीब माण्हू बचियल असीं भाॼी बि कोन था पचाए सघूं। असांखां ज़ुल्म आहे, असांखां इंसाफ़ कयो वञे। SP DSP उन्हनि खे गुज़ारिश था करूं असांखां जेको इंसाफ़ जेको MP MN हुक्मरान उन्हनि खां असीं ख़ासि करे मुराद अली शाह साहिब हिते आयल आहे, उनखां मुतालबो था कयूं असां ग़रीबनि खां इंसाफ़ कयो वञे। असां एहतजाज आहे जिथे किथे ग़रीब माण्हू निकिता आहिनि। सभु टैक्सी ड्राइवर आहिनि जंहिंजो गुज़ारो ॾियाड़ी ते हले थो। हाणे जे माण्हुनि खां किरायो घुरनि था घणो त उन्हनि सां ज़ुल्म आहे। जे नथा घुरनि त पाण सां ज़ुल्म आहे। न खाइण पूरो थिए न पीअण पूरो थिए। ज़मीननि जा हाल बि पूरा आहिनि। सभिनी जा पाणी कोन्हे। हुकूमत खे खपे त इन ग़रीबनि लाइ कुझु करे। असांजो इहो मुतालबो आहे त असां गरीब माण्हू टैक्सी ड्राइवरूं तक़रीबन 70 खां 80 गाॾियूं असांजो अॾे हलनि थियूं, ॿियूं बि लांघो करियूं। असांजो इहो मुतालबो आहे त साईं डीज़ल पेट्रोल ॾींहों ॾींहुं वधंदो वञे पियो। तक़रीबन सुबुह खां वठी हालात ईअं त असां 7 ॾींहं खां वठी असांजो को भाड़ो बि कोन लॻो आहे कि असांखां दुआ सलाम बि कोन। असां तक़रीबन असां में कुझु अहिड़ा बि माण्हू आहिनि जंहिंजा 30 खां 40 घर जा भाती आहिनि। ठीकु आहे, उन जो असांजो गुज़र सफ़र इन ते हले थो। असां वटि एतिरा बि पैसा कोन्हे जो असां 2 वेला मानी खाई सघूं कंहिं होटल ते। त असांजो माना वस वारनि खे इहा अपील आहे त असीं ग़रीब माण्हू आहियूं, मिसकिन माण्हू, थर जा माण्हू आहियूं। असांजो इहो ई जेको आहे तेल सस्तो कयो वञे जंहिंसां कुझु अनाज बि सस्तो थींदो, अटो बि सस्तो थींदो, चांहि खंडु, इन सां असांखे कुझु फ़ाइदो मिलंदो। ड्राइवर जेके आहिनि उन्हनि जो अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त जीअं ई वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां डीज़ल ऐं पेट्रोल जा अघु वधाया विया आहिनि उनखां पोइ मुसलसल 3 ॾींहंनि खां टैक्सी ड्राइवर जेके आहिनि उन्हनि जे घरनि में फाका कशी वारी सूरत हाल आहे। ॿिए पासे हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त हिकु पासे थर में ख़ुदकशियूं वधी रहियूं आहिनि ऐं माण्हू बेरोज़गारी सबबु ॿियो छा कंदा। हुकूमत खे घुरिजे त जेका डीज़ल ऐं पेट्रोल जा अघु घटाया वञनि त जीअं ग़रीब मिसकिन जेको तबिको आहे उहा सुख जो साह खणी सघे। जी।